जो कीमत जो मकान आया हूँ दिल्ली में तो अच्छा तो जो बैठे हैं तेरे दिल्ली की दिल्ली काने की यहाँ बात जो राजधानी की जगह है काने वाली की बड़े हजारे लखे खड़ी मारू कहता हूँ पुस्तक पढ़ण विद्या पढ़ण कलाऊं सिखण हिकिड़ी ॻाल्हि आहे ऐं सत खे ॼाण ॿी ॻाल्हि जयराम जी मन जी माण्हू शिकायत कंदा आहिनि मन जी शिकायत कंदा आहिनि भेदभाव पाण खे कंदा पर मन में शुभ विचार शुभ भावनाऊं खूब भरी शुभ विचार शुभ भावनाउन में मन खे ॿोड़े छॾियो जयराम जी की पोइ वरी तव्हां ॾिसो शिकायत करण जो तव्हांखे वधि मिलंदो ई न रुॻो तुकूं ॿुधबी कोन आई न पर तुक खे यादि कबो आहे हुनखे सम्झबो आहे पोइ हुन ते अमल कबो सत्संग अॼु करे वरी सुभाणे करे वरी परीहं करियो इन वास्ते आहे त अॼु जे नुक़्तो को न खयोसीं त मन सुभाणे खणूं सुभाणे न खयोसीं त मन परीहं खणूं नुक़्तो मड़ी खयोसीं त मालामाल थियो भला कंहिंजी न खणूं कुझु त पोइ ॿुधाइण वारा थिया चौमल ॿुधण वारा थिया ॿुधमल ॻाल्हि मां कीअं कोन वरे माई छा चवंदियूं आहिनि मां चवंदा नी मुर्ह मां संत जो ॾिठो मुख थियो संत जो ॾिठो मुख थियो सुख बाक़ी ॿियो जेकी ॿुधाई सो थियो संत जो मुख ॾिठो थियो सुख बसि हाणे मोक्ष थी वेंदो जयराम जी मन खे ॾिसो जे स्तर न आहे मन त ॿुधंदियूं ॿुधंदा कीअं न ॿुधी सघनि तवाओ जिन स्तर मन मन छा कि मन माना जैसा मन ने विचार करो था शुभ ऐं अशुभ संकल्प करो था ये किथां किथां आया आहियो मायूं भाई जैसा ये संकल्प थियनि था विकल्प थियनि था उन नालो मन मन जी शिकायत करण जो तोखे मिलंदो ई मौक़ो कोन जीअं मूं चयो तीअं ई हीअं कंदे त मूं छा चयो मूं चयो त मन में शुभ विचार शुभ भावनाऊं भरे अथनि ईअं चइजे त शुभ विचार शुभ भावनाउनि में ॿोड़े अथनि मन खे पोइ की पोइ तोखे मौक़ो मिलंदो ई कोन उनजी शिकायत करण अदा सम्झो पिया न सिंधी पियो ॻाल्हायां जयराम जी हा ॻाल्हि चइजे चिटी साईं इएं कयो की ईअं कई त ॿेड़ो पालोक परलोक सुधरी वेंदो तुक अथई हिकिड़ी नंढड़ी हा